बलिश्वर चाहूँ असांजे शहर में आयो मूंखे हिनखे ॾिसी जिते थोरो अफ़सोस थियो तमामु घणी ख़ुशी बि थी छाकाणि त हाउस असांजे चैनल्स या सिंधी अखबार जो पढ़ाकू ऐं ॾिसंदी आहियां त थोरो हुनजो तनक़ीद कंदो आहियां त इहे असांजा सिंधी नौजवान जेके जिनखे पंहिंजे दौर में हलणु खपे उहे अञा उन दौर में छो नथो पाए त हीउ जॾहिं ड्रामो हलियो त मां हिन जो हिकु ॾिसण खां पोइ आउं जहिड़ो टीवी सां लॻी वेही रहंदुसि त जॾहिं ॻाल्हि अचे त आउं हिनखे ॾिसां ऐं हिनजो जेका अंदाज़ आहे हिनजो जेकी ॻाल्हि आहे आउं तारीफ़ जो बि स्टूडेंट आहियां तारीफ़ जेकी मुंहिंजी घणी जेकी आहे वेल आहे त उनमें जीअं जहिड़े नमूने सां हिन ड्रामो कयो पर एक्चुअली मां ॿुधायांव त टू बी वेरी फ्रैंक त मूंखे ॻाल्हाइणो कोन हो ऐं तव्हां सभिनी खां पहिरीं जॾहिं ॿिनि टिनि जॻहनि में दोस्तनि ॻाल्हायो सम्झो त इन में असां अचूं था त असांखे ख़बर पवंदी पए त असीं कीअं पिया लिखूं ऐं छा पिया ॻाल्हायूं सो इहे सभु शयूं जेके आहिनि पंहिंजी जॻह ते आहिनि अचो मोहबत ते हिन मोहबत में छा थियो आहे इहो बि वॾो कमु आहे ऐं मुंहिंजे 45 साल में मां पंहिंजे नावल जेका आख़िरी जो गीत ॻाल्हायो हो त मोहबत जो कैनवास एॾो वॾो आहे जो इवन इबादत बि उन जो हिकिड़ो हिसो आहे
बीजानी करे दरमियान है। नंबर 2 गुज़ारिश इहा कंदुसि त KTN खे तव्हांजी मंज़िल त पाण माणे पर अमानत जे बालीअ बि वॾी मशहूरी ॾिनी। तंहिं करे VSC जे फर्ज़ कर पिया जीअं अब्दुल कादिर मुंहिंजो साहब फरमाए थो उहा का सुठी ॻाल्हि कान्हे जेकॾहिं KTN हिनखे कंट्रीब्यूट करे। नंबर 3 त जेकॾहिं अॼु इन सिलसिले में हिकिड़ो फर्ज़ तकलीफ़ थी वञे ऐं अमानत एकेडमी क़ाइमु थी वञे त आउं पहिरियों शख़्स हूंदुसि जंहिंखे कंट्रीब्यूट कंदुसि। महिरबानी। अमानत मोगल ज़िले जे कॾहिं अहिड़े के फंड जी अनाउंसमेंट थी त हुन में सभु खां पहिरीं कंट्रीब्यूट मां कंदुसि, यकीन मां कंदुसि, पर इहे इज़ार हुयो आगा शाह साहब जो। बस